मन लॻ ॻोठ कलंदर आबाद जे मुबैना अगवा रियाज़ भट्टी वलद अहमद भट्टी मिली न सघियो। माउ पीउ सख़्त परेशान। पुट जे सदमे में अमल रोई रोई बेहाल। पुट जी जुदाई में बीमार थी पी सन अहमद भट्टी पीर सन घरवारी ऐं फरियादी असगर भट्टी अवामी सहारो जे नुमाइंदनि खे ॿुधायो त 2 तारीख़ ते मुंहिंजे बिरादरी वारनि सां प्लाट तां झेड़ो थी पियो। पुट रियाज़ खे सख़्त मारकुट कई वई। जवाबदारनि मोटरसाइकिल ते मुंहिंजे बच्चे खे अगवा करे खणी विया। बाद में ख़बर न पई पुट ज़ाहिर न थियो। ख़बर न आहे त ज़िंदा आहे बि या न। काज़ी अहमद थाणे ते अगवा जी रिपोर्ट माही गाही नवाज़ नवाब भट्टी ते दर्ज कराई हुई। पुलिस 3 जवाबदार गिरफ़्तार करे वरी हिकु बासर जे चवण ते छॾे ॾिनो। असां मुतालबो था कयूं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, SSP शहीद बेनज़ीर आबाद, SHO काज़ी अहमद खे त जवाबदारनि खे फिलफौर गिरफ़्तार करे मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाए असां सां इंसाफ़ कयो वञे।